कमीना के जाजा तो मुझी न्याणी जी इज्जत में हथ विधा दलत चवे थी तो के पूरो करे छजा पर मुखे मजबूरी है जो तू मुझे महरूम भा जो पुट नहीं वो ख्याल तो हितां निकरी वन जिंदगी बख्शाए तो पर या हयाती जो मुझे तदे ते आए खट न कंदो साईं जो मां मरी पो वञा त न अच जाए हल हल रे निकर माफ़ कयो चाचा साईं मुझी गलती त माफ़ करण जहिड़ी न आहे चाचा पर तव्हां वॾा हो मूंखे पहिरीं गलती माफ़ कयो चाचा साईं मूंखे माफ़ कयो चाचा साईं मूंखे माफ़ कयो मूं जॾहिं तोसां सभु वास्ता ख़त्म करे छॾिया लातालकी करे छॾियमि पोइ तोखे कीअं ज़रूरत थी जो तो मुंहिंजे घर में पैर पातो आहे वाकई चाचा साईं मुंहिंजी गलती माफ़ीअ जे लाइक़ त न हुई पर तव्हां मूंखे माफ़ करे छॾियो चाचा मां तोखे माफ़ नाहे कयो जेकॾहिं तव्हां मूंखे माफ़ी नथा ॾियो त पोइ हथियार खणी मारे छॾियो मूंखे मां इहा शर्मसार वारी ज़िंदगी नथो गुज़ारणु चाहियां चाचा नथो गुज़ारणु चाहियां अरे निभागा मां त पंहिंजी धी न्याणी जी शादी तोसां करणु पियो चाहियां तो शादी खां अॻु में मुंहिंजी धी में अखियूं विधियूं तोखे एतिरो शर्म न थियो चाचे जी धी आहे मां उन पंहिंजी ग़लती जी त माफ़ी वठणु आयो आहियां चाचा साईं जेसि ताईं तव्हां मूंखे माफ़ न कंदो मां हितां न वेंदुसि चाचा पर जे तूं इहा मामूली हरकत न करी हा न अॼु राणीअ जी शादी तोसां ई थी वञे पछताव न थिए जेको राणी सां हाणे थी रहियो आहे न शायदि इहो न थिए हा चाचा साईं जेको कुझु थी गुज़रियो आहे उहो मूं सभु कुझु ॿुधो आहे उन करे त मां हिते आयो आहियां जंहिं जंहिं बि तव्हां सां नाइंसाफ़ी कई आहे उन खां पलांद वठंदुसि चाचा साईं हिकु चकर सिर्फ़ पंहिंजो बचो सम्झी मूंखे माफ़ कर ठीकु आहे भक्त मां तुंहिंजी पहिरीं आख़िरी ग़लती सम्झी माफ़ कयो छा कयो चाचा साईं तुंहिंजा दुश्मन मुंहिंजा दुश्मन आहिनि तव्हां हुकुम कयो असांखे त हाणे छा करणो आहे पलांद कंदासीं ॻाए वॼाए कंदासीं कंहिंखे बि पक्ष न कंदुसि जे मां पक्ष कयुमि त मुंहिंजो नालो बहावल न पर कुते ते रखे छॾिजो वक़्त जेको हिते थी गुज़रियो आहे उन हक़ीक़त जी त तोखे ख़बर पइजी वई हूंदी जी चाचा ख़बर पइजी वई आहे इन करे सोचियो त तव्हां अकेला थी विया हूंदो इन करे मां हिते आयो आहियां हिते अचण खां पहिरियां चाचा मां पूरी जांच करे चुको आहियां त हिते छा छा थी गुज़रियो आहे छा छा ॿुधी आयो थोरो मूंखे बि त ख़बर पवे इहो ई त पलांद में राणीअ सां गॾु मीर जी भेण खे अगवा करे हिते खणी आया आहियो इहो तव्हां भलो कयो आहे चाचा साईं दुश्मन खे गोॾनि ते झुकाइण लाइ तव्हां इहो सुठो क़दम खयो आहे चाचा साईं पर असां सोणीअ खे अगवा न कयो इहे उपाऊं ग़लति आहे तव्हांखे अगवा करणु घुरिजे हा चाचा मुंहिंजो इहो असूल नाहे बड़दनि जी दुश्मनी में औरतुनि खे कीने वञे बेगैरत हूंदो आहे मां एतिरो बेगैरत ऐं मजबूर न आहियां मुक़ाबिलो आहे नाजाइज़ी कई आहे त मीर कई आहे रांद कंदुसि त मीर सां कंदुसि चाचा साईं जॾहिं दुश्मन बेगैरत थी असांजी इज़त में हथ विझे त पोइ असां ख़ामोश थी छो वियूं तोखे कंहिं चयो आहे त
बहावल ख़ामोश थी घर वेंदो भलांत कंदासीं पर दुश्मन जे सीने ते गोलियूं हणंदासीं ये सॼे मुल्क खे ख़बर पवे त बहावल पलांत कयो आहे। चाचा साईं मां तव्हां सां गॾु आहियां। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हाणे कंहिंजो सीधो चीणो आहे। पुट पहिरीं मीर जो बिलो कंदासीं, उन खां बाद में नवाब खान सां संदरो ॿधंदुसि। मां हर क़दम ते गॾु आहियां तव्हां सां चाचा साईं। हाणे ही पेर कॾहिं कोन हटंदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।